ख़बर शामिल कयूं पिया। हिंगोरजा मां आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मूजिब हिंगोरजा शहर जा MPA MNA तरक़ियाती कमनि जा बिल मंज़ूर कराए पंहिंजी गलियुनि में ठहियल रस्तनि खे राहे ॿीहर ठाहिण लॻा ऐं अमीरनि ऐं काउंसलर ऐं रिश्तेदारनि जे गलियुनि में ठहियल रस्तनि ते कमु कराइण लॻा। ग़रीब रोड रस्तनि जी सहूलियत खां महरूम। निगरान वज़ीर आज़म खे गुज़ारिश थी कजे त छा ग़रीबनि जो हक़ न आहे त उन्हनि खे बि रोडनि रस्तनि जी सहूलियत मुहैया कई वञे। करप्टेड टोलो तरक़ियाती कमनि जा ठीका पाण खणी खरबें रुपयनि जी करप्शन कंदो रहे थो। असां निगरान वज़ीर आज़म खे ऐं नेब FIA ऐं ॿियनि आला अमलदारनि खे अपील था कयूं त हिन करप्टेड टोले जा तक में थियल तरक़ियाती कम चेक कनि। ग़रीबनि जे मोहलनि में बि को बि तरक़ियाती कम न कराया आहिनि। ही करप्टेड टोलो तरक़ियाती कम हिंगोरजा शहर में कुझु महलनि में ठहियल रस्तनि खे हथ हड़ाए बिल मंज़ूर कराए खरबें रुपयनि जी करप्शन करे हड़प करे वञनि था।